नवामी न्यूज़ में खबरुन सिलसिलो जारी है। इन वक्त ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त ڀرياروड जे वार्ड नंबर 2 जो रहवासी नौजवान मुश्ताक अहमद नोनारी के ڪنڊيارو में वापसी मोटंदे नामालूम कार सवार नुसरत केनाल जी पुल वटां बिहारे नामालूम तौर खंबे खणी विया। इलाइक़े वासिन अड़े वाक़े जो इतला वारसन के ॾिनो। उन सिलसिले में नौजवान जे वालिद अली शेर नोनारी राब्ते ते ॿुधायो त मुंहिंजो पुट ڪنڈيارو में खांगी प्रिंटिंग प्रेस ते कम कंदो आहे, जेको ڪنڈيارو खां वापस घर अची रहियो हो त नुसरत केनाल पुल वट नामालूम कार सवार जेके सादा कपड़ा पेरियल हुआ पुलिस एहलकार प्राइवेट कार में खंबे खणी विया आहिनि। जॾहिं त अहिड़ो इतला उते मौजूद माण्हुनि मूंखे ॾिनो आहे। हिन चयो त असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे। अगरि मुंहिंजे पुट मथां को केस आहे त इहो ॿुधायो वञे, असां सख़्त परेशान आहियूं। हिननि एसएसपी नौशरो फिरोज ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मूंखे पंहिंजो पुट वापस करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।